إن الحمد لله رب العالمين والصلاة والسلام على أشرف الأنبياء والمرسلين نبينا محمد وعلى آله وصحبه أجمعين ومن تبعهم بإحسان إلى يوم الدين. أما بعد، أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. اقرأ باسم ربك الذي خلق خلق الإنسان من علق इक़रा व रब्बुकल अकरम। मोहतरम सदर मजलिस, मुअज़्ज़ज़ उलमाए किराम, हाज़रीन मजलिस, अज पां हिन पिंडाल में हिन मंडप में जमा थिया आहियूं। तंहिंजो हिकिड़ो मक़सद है, वो मक़सद ही है जे लोडाई मदरसे में जो को बच्चा अने बच्चियों तालीम हासिल कई था, वो बच्चा पिंड जे उस्ताद वटा कुरो सिख्या। उस्ताद उन्हीं बच्चे मथे केतरी मेहनत करें, तंहिंजो मुज़ाहिरो, तंहिंजो नमूनो अज पाखे साम्हूं पेश थियो है। मिणी खां पहिरीं हिन जमात जा इमाम अने उस्ताद मौलाना शोएब साहब मुबारकबाद जा मुस्तहिक अने लायक आहिनि, जंहिं तलबा अने तालिबात मथे ज़बरदस्त मेहनत कई है। अल्लाह रब्बुल आलमीन मौलाना जी मेहनत के कबूल फरमाए। बादहू हिते जी जमात जंहिं मौलाना के साथ ॾिनो, सपोर्ट कयो, वो जमात पण मुबारकबादी जी मुस्तहिक है, जे दीन ला करे, इस्लाम ला करे, मस्जिद ला करे, मदरसे ला करे, इल्म ने तालीम ला करे, उन्हें हर किस्म की कुर्बानी ॾिनो हुयो। अल्लाह ताला इन की कुर्बानी के कबूल फरमाए। मुअज़्ज़ज़ सामईन, इल्म के ताल्लुक से उलमाए किराम पामणी के सामयूं ॻाल्हियूं पेश कयूं। अमुक ॻाल्हियूं आऊं पण आखे सामयूं इन ताल्लुक से पेश करण चाहियां तो। पा मुसलमान उहा कौम आहियूं जंहिंजी शुरुआत इक़रा वटा थी है। नबी मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मथे जो को कुरान नाज़िल थियो, उन कुरान में 6000 नो वधारे आयतूं आई। जो को कुरान नाज़िल थियो, उन कुरान जे अंदर 75,000 नो वधारे अल्फाज आई। इन्हीं आयते में, इन्हीं अल्फाज में पहलो लफ्ज, पहली आयत जैसे अल्लाह रब्बुल आलमीन पिंड जे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के खिताब कहें, वो है इक़रा। ए अल्लाह जा नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पढ़ो। मिणी कथा पहिरीं मुसलमान कौम के, मुसलमान उम्मत के जो को पैगाम मिलियो है, वो पढ़े जो मिलियो है। अरबीअ में हिकिड़ो मक़ूल है, कौम इक़रा ला तक़रा। उहा कौम जंहिंजी शुरुआत इक़रा वटा थी है, वो कौम पढ़े नथी। अज पां निहारियूं हर मैदान में, हर फील्ड में ॿियूं क़ौमूं पानो अॻियां निकिरी वियूं। ॿियूं क़ौमूं उन्हीं दुनिया जे मैदान में पिंड जा वॾा वॾा उहिदा हासिल कयूं। ॿिए क़ौमे जे अंदर पांखे हाई लेवल जा डॉक्टर मिलंदा, हाई लेवल जा पांखे इंजीनियर मिलंदा, टीचर ने उस्ताद मिलंदा,
हर पोस्ट मथे, हर उहिदे मथे, हर क़ौम जो माण्हू वेठल है। पा मुसलमान जीअं दुनिया जी तालीम में पाछड़ आहियूं, ईअं दीन जी तालीम में पण पा पाछड़ आहियूं। पंहिंजी ज़िंदगी हिकिड़ी बेमक़सद ज़िंदगी बनी वई है, जंहिंजे बारे में पा पिंड खे पण ख़बर न आहे जे पा हिते दुनिया में कुल आया आहियूं। उहा क़ौम जंहिं क़ौम खे अल्लाह ताला एतिरे लाइ करे बनाए जे उहो ॿिए माण्हूअ खे सेखारे। उहा क़ौम जंहिं क़ौम खे अल्लाह ताला एतिरे लाइ करे पैदा कयईं जे उहो ॿिए माण्हूअ खे नसीहतूं कयईं, ॿिए माण्हूअ खे सिधी वाट ॾेखारियईं। उन क़ौम पिंड खे ख़बर न आहे जे सिधी वाट कई है। जेकॾहिं पां वटि इल्मु न हूंदो, पां वटि अखर न हूंदो, त सम्झी लायो पां जीअरा आहियूं, तंहिं हूंदे पण पां मुअल आहियूं। इल्मु हिकिड़ो नूर आहे, इल्मु हिकिड़ी नज़र आहे, इल्मु हिकिड़ी रोशनी ने सोजरो आहे। जंहिं इंसान वटि अखर आहे, जंहिं इंसान वटि इल्मु आहे, उहो नज़र वारो, उहो नूर वारो, उहो रोशनीअ वारो अने उहो सूजरे वारो आहे। जंहिं इंसान वटि इल्मु न आहे, जंहिं इंसान वटि तालीम न आहे, जंहिं इंसान वटि अखर न आहे, उहो इंसान नूर विगर जो आहे, उहो इंसान सोजरे ने रोशनीअ विगर जो आहे। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, क़ुरान करीम के जेकॾहिं पां पढ़ो, इन क़ुरान जे अंदरि अल्लाह रब्बुल आलमीन घणी जगह मथे इल्म जो लफ़्ज़ जेको आहे इस्तेमाल कयईं। अल्लाह फरमाए अर रहमान अल्लमल क़ुरान, रहमान उहो आहे जंहिं इंसान खे क़ुरान सिखायो आहे। उहो क़ुरान जेको पंहिंजी हिदायत लाइ करे, पांखे सिधी वाट ॾेखारे लाइ करे, पांखे सच ऐं कूड़ जी सुञाण ॾियण लाइ करे क़ुरान आयो। उन क़ुरान खे पां छॾे ॾिनो आहे। अॼु अहिड़ो दौर अची वियो जंहिं दौर में फितना फसाद आम आई, जंहिं दौर में कुल्फतूं, झगड़ा, लड़ायूं, नाफरमानियूं, गुनाह जा कम आम थी विया आहिनि। सिज नओं उगे थो, नओं फितनो जागे थो, नओं ॾींहुं अचे थो, नई व्याधि पैदा थिए थी। अहिड़ो दौर अची वियो आहे जंहिं दौर में पिंड जे ईमान के, पिंड जे अक़ीदे के, पिंड जे दीन के, इस्लाम के बचाइण अॼु पाण लाइ करे मुश्किल बनी वियो आहे। अने माण्हू ई चाहिए था जे पाण वटि जेको मिणी कथा वॾी दौलत आहे, इस्लाम जी दौलत, ईमान जी दौलत, तौहीद जी दौलत, उहा दौलत पाण वटां झटिजी वञे। अलॻि अलॻि बहाने से, अलॻि अलॻि रस्ते से उहो अची करे पंहिंजे तौहीद मथे, पंहिंजे ईमान मथे, पंहिंजे दीन मथे, इस्लाम मथे जेको हमला कयूं था। एतिरे लाइ करे जे मुसलमान ड्रिजी वञे, मुसलमान पांव हटी वञे, दीन में जा, इस्लाम में जा हथ कढी लाए, अने अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जो शुक्र है जे पंहिंजे दीन मथे, पंहिंजे इस्लाम मथे, पंहिंजे अक़ीदे ने ईमान मथे पां एतिरा मज़बूत आहियूं जे हर क़िस्म जी परेशानी, हर क़िस्म जी मुसीबत पां सहन करे वेंदासीं, पण इंशा अल्लाह पां इस्लाम में जा कॾहिं हथ की न कढंदासीं। पांखे त गारंटी है, पण अॻियां जेको पंहिंजी नस्ल अचींदी, पंहिंजो औलाद जेको हूंदो, उन जे बारे में पांखे व्यादई आहे क न जे आऊं पिण त दीन मथे आहियां, आऊं पिण त इस्लाम मथे आहियां, पण मुंहिंजो औलाद जेको आहे, मुंहिंजी जेको नई नस्ल अचे वारी है, ई औलाद दीन मथे कायम रहंदो की न रहंदो। पुॼाणे इन्ही खे कहिड़ा ॾींहं ॾिसणा पवंदा, कहिड़ियूं मुसीबतूं अचींदियूं, कहिड़ा फितना अचींदा। ई पिंड जे अक़ीदे के, ई पिंड जे ईमान के, ई पिंड जे तौहीद के बचाए सघंदा की न बचाए सघंदा। जेकॾहिं पां चाहियूं था, पंहिंजी तमन्ना आहे, पंहिंजो इरादो आहे, पंहिंजी रिथा आहे जे पंहिंजो बच्चो, पंहिंजी नस्ल, पंहिंजी औलाद जेको आहे ई दीन मथे कायम रहे,
ये इस्लाम के बचाए, ये ईमान के बचाए। तैला करे ज़रूरी है जे पांजे बच्चे के पा मिणी के ता पहिरीं दीन सिखायूं, बच्चे के पा ही समझायूं जे पांजो दीन केतिरो क़ीमती है, पांजो अक़ीदो केतिरो कीमती है। पा पांजे बच्चे के ई समझायूं जे दीन नाई त पा नाहियूं, इस्लाम नाई त पा नाहियूं, अक़ीदो नाई त पा नाहियूं। जेकॾहिं पंहिंजी सुञाण है, पंहिंजी पहचान है, पंहिंजी शनाख्त है, तो उही है जे पा मुसलमान आहियूं, पा इस्लाम वारा आहियूं, पा ईमान वारा आहियूं। जेकॾहिं पां वटां इस्लाम जटिजी वियो, जेकॾहिं पां वटां ईमान जटिजी वियो, जेकॾहिं पां वटां अक़ीदो जटिजी वियो, त पां कंहिं पण फील्ड में हूअं पण अॻियां न आहियूं, दुनिया में ज़लील आहियूं अने आख़िरत में पण पां रुसवा ने ज़लील थी वेंदासीं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो, इल्म जेकॾहिं ऐं पिंड नाई सिखिया त आंजी औलाद खे ज़रूर सिखायो। ओ माइत्र जंहिंजा बच्चा इल्म हासिल कयनि था, ओ माइत्र जेको पिंड जे बच्चे के क़ुरान जी हदीस जी तालीम ॾिए था, उन लाइ करे क़ुरान में, हदीस में, दीन में, इस्लाम जे अंदरि वॾियूं वॾियूं ख़ुशख़बरियूं आहिनि। रसूल मोहतरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इज़ा मातल इंसानु इनक़ता अमलुहु इल्ला मिन सलास। हिकिड़ो इंसान जरा वफ़ात करे वञे थो, उन जा हर क़िस्म जा अमल बंदि थी वञे था, टोटल सवाब बंदि थी वञे थो। पण 3 क़िस्म जा अमल अहिड़ा आहिनि जे इंसान वफ़ात करे वञे, इंसान मरी वञे, तंहिंनो पुठियां पण उन इंसान खे सवाब मिले थो। उन मां हिकिड़ो फरमायो, औ वलदिन सालिहिन यदउ लहू, नेक औलाद वे, नेक बच्चो वे जेको पिंड जे माइत्र लाइ करे दुआ घुरंदो वे। पां पंहिंजे बच्चे के जेकॾहिं नेक बनाईंदासीं, पंहिंजे बच्चे के पां दीन सिखाईंदासीं, सवारे पां मरी वेंदासीं। दुनिया में कंहिंखे पण हमेशा न ई रहणो। अॼु आहियूं ज़मीन मथे आहियूं, सवारे ज़मीन हेठि हूंदासीं। अॼु धरतीअ मथे आहियूं, सवारे धरतीअ हेठि हूंदासीं। तहिंरा पां खे ज़रूरत पवंदी दुआएं जी, तहिंरा पां खे ज़रूरत पवंदी अमलनि जी, तहिंरा पां खे ज़रूरत पवंदी सवाब जी। उहो सवाब, उहो अमल अने उहो दुआऊं जेकॾहिं पां खे क़बर में खपे थियूं त पंहिंजा बच्चा पां वटि आहिनि, इन बच्चे के पां तैयार कयूं। अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, इन्नर रजुल लतुरफउ दरजतुहु फिल जन्नह। हिकिड़ो इंसान मरी वञे थो, अल्लाह ताला उन जे दर्जे के ऊंचा करे थो। पिंड मरी वियो है, अमल बंदि थी वियो है, उहो अल्लाह रब्बुल आलमीन के पुछे थो, अन्ना ली हाज़ा, ए अल्लाह ही मुंहिंजा दर्जा कुला वधे था, आउं त मरी वियो आहियां, न नमाज पढ़ी सघां, न रोज़ा रखी सघां, न को अमल करे सघां, को कायम माटे मुंहिंजा दर्जा जन्नत में कुला वधे पिया। अल्लाह रब्बुल आलमीन की तरफ खां जवाब मिले तो, बे इस्तिगफारी वलदिक लक, तो जो बच्चो, तो जो पुत्र, तो जी धीअ, तो जो औलाद जेको तूं छॾे आवे, वो औलाद तौला करे दुआऊं घुरे पियो, वो औलाद तौला करे दुआऊं घुरे तो, अने तोजा दर्जा जन्नत में ऊंचा थिए पिया। जेकॾहिं पां खे अहिड़ो अमल खपे तो जे पां मरी वञो, तंहिंनो पुठियां पण पंहिंजा दर्जा ऊंचा थिए, पां जन्नत में ऊंचे दर्जे मथे वञो, त पंहिंजे बच्चे खे पां क़ुरान सिखाए वञो। रुगो एतिरो न, बल्कि नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, क़यामत जो ॾींहुं आदम अलैहिस्सलाम वटा जले अने क़यामत जे ॾींहं सुधी जेतिरा पण इंसान अचींदा, ई मड़े इंसान मौजूद हूंदा। इन्ही मिणी इंसान के साम्हूं अल्लाह रब्बुल आलमीन मां ने पिय के बोलाईंदो, मां ने पिय के अल्लाह रब्बुल आलमीन इज्जत जो लिबास पहिराईंदो, उन्हीं जो इस्तक़बाल कंदो, उन्हीं जो स्वागत कंदो, उन्हीं के इज्जत ॾींदो। उ मां ने पे बोए पुछंदा, ए अल्लाह सॼी कायनात के साम्हूं, सॼी दुनिया के साम्हूं तो असांखे हेॾी जेको इज्जत ॾिने है, ए अल्लाह कुला ॾिने, अमल करो है, जंहिंजे कारण असांखे हेॾी इज्जत मिले पई, असांखे इज्जत जो लिबास तो पहिराए छॾे। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, बिअख़्ज़ि वलदिकुमा अल क़ुरआन, ॿिन्ही आंजे बच्चे के क़ुरान सिखाया हुआ। जेको माइतर मां ने पे पिंड जे बच्चे के क़ुरान सिखाइए था,
क़यामत जो ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन अहिड़े मां ने पीउ खे इज़त जो लिबास पहिराईंदो। ई बच्चो जेकॾहिं दुनिया में तालीम गिनी वियो, दुनिया में पण पंहिंजो ख़ैरख़ा हूंदो, दुनिया में पण पाला करे फ़ाइदे वारो हूंदो, अने आख़िरत में पण पाला करे फ़ाइदे वारो हूंदो। इन बच्चे के जेकॾहिं पाण दीन सिखाईंदासीं, इन बच्चे के अल्लाह रब्बुल आलमीन मणी कता ऊंचो बनाए छॾींदो अने जर जन्नत मथे अचींदो। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाईंदो, इक़रा वरक़ी, ए इंसान तू कुरान पढ़ंदो वञ, वरतक़ी ऐं सीढ़ियूं चढ़ंदो वञ, सीढ़ियूं चढ़ंदो वञ। हाफिज़ कुरान है, कुरान जो कारी है, आलिम है, कुरान पढ़े वारो है, कुरान जो दौर करे वारो है, कुरान सिखे वारो है, कुरान सिखाए वारो है। ई मड़े इंसान हाज़िर हूंदा। अल्लाह ताला अहिड़े इंसान के चवंदो ऐं कुरान पढ़ंदा वञो अने जन्नत में सीढ़ियूं चढ़ंदा वञो। इन मंजिलतक इंद आखिर आयतिन तक़रऊहा, तोजी मंजिल, तोजी जगह ऊ है जिते वञी करे तो कुरान के पूरो कने। इंसान हिक हिकड़ी आयत पढ़ंदो, हिक हिकड़ी सीढ़ी चढ़ंदो वेंदो अने 6000 नो मथे कुरान में आयतूं आहिनि। ई मड़े आयतूं पढ़ी पूरियूं कंदो अने जन्नत में जर पुजंदो, मिनल जिन्नति वन नास मथे कुरान के पूरो कंदो अने उते जन्नत में अल्लाह ताला उनके मंजिल अता कंदो। ये कुरान वारे जी शान है। इन कुरान में पा हथ कढी लाथा, पा पांजे बच्चे के स्कूल में भले हलायूं, पांजे बच्चे के पा डॉक्टर बनायूं, इंजीनियर बनायूं, तेनो पहला पांजे बच्चे के पा मुसलमान बनायूं, तेनो पहला पांजे बच्चे के पा कुरान पढ़े वारो बनायूं, तेनो पहला पांजे बच्चे के पा दीन सिखाए वारो बनायूं। कोला जे कदे दीन जी तालीम पा वट नाई, पा अमल की न करे सघंदासीं। अहिड़ो बच्चो जंहिं वटि दीन नाई, ई दुनिया में पण पाके ज़लील कंदो अने आख़िरत जे मैदान में पण पाके ज़लील ने रुसवा करे छॾींदो। ई इल्म वारा जेको इल्म सिखंदा वे, इल्म सिखाईंदा वे, उन जे बारे में नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा, आम जा बेहतरीन इंसान वो है जो कुरान के सिखंदो वे अने कुरान के सिखाईंदो वे। दुनिया अज उन्हीं की इज्जत करे थी जंहिं वटि वधारे पैसा आहिनि, दुनिया उन्हीं के मान ॾे थी जंहिं वटि दौलत आहे, दुनिया उन्हीं के सलाम करे थी जंहिं वटि वॾियूं वॾियूं गाॾियूं आहिनि, दुनिया उन्हीं जी सुणे थी जेको वॾा वॾा सेठ आहिनि। पर अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में ऊ वॾा आहिनि, अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में ऊ बेहतर ने भला आहिनि जेको कुरान सिखे वारा आहिनि, कुरान के सिखाए वारा आहिनि। दुनिया में पण अल्लाह रब्बुल आलमीन जी नज़र में ऊंचा आहिनि अने क़यामत जो ॾींहुं पण ई इल्म वारा जेको इल्म सिखे था, इल्म सिखाइए था, ई ऊंचा हूंदा। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो इन वस्तु के यादि रखी लायो। पा भले मौलवी मियाँ जे के गमे एतिरो ख़राब चवंदा हो, भले गिलाऊं कंदा हो, भले गमे अहिड़ो सम्झंदा हो, पण जे कॾहिं अॼु पा मुसलमान आहियूं, अॼु जे कॾहिं पंहिंजे चेहरे मथे ॾाढ़ी है, अॼु जे कॾहिं पा बांग ॾेई सघूं था, अॼु जे कॾहिं पा नमाज़ पढ़ी सघूं था, अॼु जे कॾहिं मस्जिदूं आबाद आहिनि, ई इन्ही मौलवी जी, इन्ही मियाँ जी महिनत है। ई मौलवी ने मियाँ जी हिकिड़ो ॾींहुं ख़तम करे छॾियो, हिकिड़ो महीनो ख़तम करे छॾियो, आंखे जनाज़ो पढ़ाए वारो माण्हू की न मिलंदो, आंखे निकाह पढ़ाए वारो माण्हू की न मिलंदो, मस्जिद में बांग ॾे वारो माण्हू की न मिलंदो, मुसले मथे उभी नमाज़ पढ़ाए वारो माण्हू की न मिलंदो, जुमो पढ़ाए वारो आंखे माण्हू की न मिलंदो। ई मड़े वस्तु उलमा संभालिया हुयूं, जंहिं उलमा जी रात ने ॾींहुं पां गिला कयूं पिया, मौलवी चे हेड़ो है, मौलवी चे होड़ो है। न दीन के जे कॾहिं बचाए त मौलवी बचाए, इस्लाम के बचाए त मौलवी बचाए, मस्जिद के आबाद कये त मौलवी आबाद कये, मदरसे में जेकॾहिं दीन जी तालीम ॾिने त मौलवी ॾिने। ई मदरसा जेकॾहिं बंदि थी वञे, पा नाले जा मुसलमान हूंदासीं, पाखे कलमो पण की न थींदो अने जेकॾहिं आंखे विश्वास न थींदो वे वञो, आंखे कई अहिड़ियूं जॻहियूं मिलंदियूं जंहिं मथे मुसलमान रहे था, सोइकड़ा मुसलमान आहिनि, उते मंदरसो बंदि है, मस्जिद बंदि है, को मौलवी नाहे, को मियाँ जी नाहे, को पढ़ाए वारो नाहे, तो उन्हीं माण्हूअ खे ई पण ख़बर नाहे कि असांजो दीन कहिड़ो आहे, उन्हीं माण्हूअ खे ई पण ख़बर नाहे असांजो कलमो कहिड़ो आहे, उन्हीं माण्हूअ खे ई पण ख़बर नाहे नमाज़ कीअं पढ़ाजे, कोला ख़बर नाहे, कोला मौलवी नाहे, कोला मियाँ जी नाहे, को सिखाए वारो नाहे। पांखे जेकॾहिं कलमा अचे था, पांखे जेकॾहिं 4 सूरूं अचे थियूं, इन्हीं मौलवी पांखे सिखायो हुयो, इन्हीं
मियाँ जी पाके सिखायो हुयो। अने मुंहिंजा अज़ीज़ भाइरो ईज मौलवियन मियाँ जी हूंदा जेको पंहिंजे इन दीन के अगों वधाईंदा। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन्नल उलमा वरहतुल अंबिया, उलमा जेको आई ई नबी जा वारिस आई। नबी दुनिया में आया माण्हू खे दीन सिखायो हलिया विया। नबूवत जो सिलसिलो ख़त्म थी वियो आहे। हाणे क़यामत जे ॾींहं सुधी को नबी कीन अचींदो। हाणे जेको आलिम रहिया ई दीन सिखाईंदा, दीन खे अॻियां वधाईंदा ने अल्हम्दुलिल्लाह पांखे दीन सिखाइए पिया। इल्म वारे जी कदर कयो, इल्म वारे जी इज़त कयो, इल्म वारे जी ॻाल्हि सुणो ने मञो। दुनिया में पण कामयाब थींदा अने आख़िरत में पण कामयाब थींदा। अने पिन जे बच्चे के आलिम बनायो, दीनदार बनायो, नेक बनायो। जेकॾहिं बच्चे के नेक न बनाया, दीनदार न बनाया, ई बच्चा दुनिया में पण पांखे तकलीफ़ ॾींदा, दुनिया में पण पांखे दुख ॾींदा अने आख़िरत जे मैदान में पण पांखे ज़लील ऐं रुसवा करे छॾींदा। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो क़ुरान करीम जेको पांखे तालीम ॾे थो उहो ई आहे जंहिं मुसलमान भाइरो ऐं जेसि ताईं दुनिया में रहो तेसि ताईं मुसलमान थी करे रहो। या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़ तुक़ातिह वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। ए ईमान वारा ऐं अल्लाह रब्बुल आलमीन खां ओतिरो ड्रिजो जेतिरो ड्रिजे जो हक़ आहे। अने जहिड़ा आ मथे मौत अचे तहिड़ा ऐं मुसलमान हुअणा खपो। पां अल्लाह खां कीअं ड्रिजंदासीं जेकॾहिं पांखे ख़बर न हूंदी जे असां मथे अल्लाह जो कहिड़ो हक़ आहे। अल्लाह असां वटां कहिड़ो मङे थो। अल्लाह किन वस्तु जी असांखे ना करे थो, किन वस्तु जी असांखे रजा ॾे थो। अल्लाह ताला असां वटां कहिड़ो घुरे थो। ये वस्तु जेकॾहिं पांखे ख़बर न हूंदी पां अल्लाह खां कीअं ड्रिजंदासीं, पां अल्लाह जी कीअं इताअत कंदासीं। एतिरे दीन जो इल्म जेको आहे एतिरे लाइ करे पण ज़रूरी आहे जे अल्लाह रब्बुल आलमीन से ताल्लुक जेको कायम कराए थो ई इल्म कराए थो। वला तमूतुन्न इल्ला व अंतुम मुस्लिमून। आ मथे जरा मौत अचे तेरा ही मुसलमान हुअणा खपो ऐं तौहीद मथे हुअणा खपो। पंहिंजो अक़ीदो सही हुअणो खपे। पंहिंजो अक़ीदो सही तेरो हूंदो जहिड़ो पां वटि इल्म हूंदो, जहिड़ो पां सिखंदासीं न सम्झंदासीं। एतिरे गुज़ारिश मिणी से ई जे मुंहिंजा अज़ीज़ भाइरो इन मदरसे खे क़ाइमु रखो, इन मकतबे खे क़ाइमु रखो, इन मथे ख़र्चो कयो। छेली ॻाल्हि आख़िर साम्हूं इहो बयानु करणु चाहियां थो। कई जगह मथे ये शिकायत अचे थी जे मदरसे में मौलवी ना आहे, मियाँ जी ना आहे, मदरसो बंद पियो है। को बंद पियो है तो जमात टूकी है, जमात निंढड़ी है, जमात गरीब है, घर थोड़ा ही असी पगार नथा ॾेई सघूं। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो जमात गरीब ना आहे, जमात थोड़ी ना आहे, जमात टूकी ना आहे, बल्कि जमात जो ध्यान दीन मथे ना आहे बल्कि दुनिया मथे वधारे है। जेकॾहिं पां ॼाण हलो पंहिंजी मोबाइल पां वटि जेको आहे 10-12 हज़ार जी मोबाइल हर के इंसान वटि आहे। आकाए में 4-5 मोबाइल ई हर महीने पां 300-400 जो रिचार्ज करायूं था। तंहिंला करे पां वटि पैसा आई, पां बधान कयूं था तंहिंला करे पां वटि पैसा आई, पंहिंजे कुटुंब कबीले में संग थिए विया थिए तंहिंमें पां वटि पैसा आई, हर हंध मथे पां वटि पैसा आई। पण जरा मदरसे जे नाले मथे पां महीने में कंहिं 200 रुपया मंगो त चए मदरसे के बंद करे विझो, असां वटि पैसा न आहे। असीं ग़रीब माण्हू क्यानो भरियूं न। मुंहिंजा अज़ीज़ भाइरो पंहिंजी फज़ूल ख़र्ची वधी वई आहे, पंहिंजा खोटा ख़र्चा वधी विया आहिनि। पां उन्ही जगह मथे ख़र्च कयूं पिया जंहिंमें जा कीअं फ़ाइदो न आहे, अने उन्ही जगह मथे ख़र्च नथा कयूं जंहिं मां फ़ाइदो न फ़ाइदो आहे। एतिरे ऐं बीड़ियूं 2 ऊछियूं पियो, नशो ओछो कयो, रिचार्ज ओछो करायो, पण 200 रुपया मदरसे में ॾेई करे मदरसे खे चालू रखो, मदरसे खे आबाद रखो अने आलमे खे सपोर्ट कयो, दीन खे अॻियां वधायो, दुनिया में पण कामयाब आहियो अने आख़िरत में पण कामयाब आहियो। अल्लाह रब्बुल आलमीन खां दुआ आहे जेकी पण ॻाल्हियूं क़ुरान हदीस जे मुताबिक़ सुनियूं अल्लाह ताला पांखे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। आमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह।